हरिओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। जीअं तव्हांखे ख़बर आहे, छंछरु ऐं आचर जी कथा तव्हांखे ॿिनि भागनि में मिलंदी। कथा वीर विक्रमाजीत जी। महात्मा राजा वीर विक्रमाजीत अजीन में राज कंदो हो। तमामु बहादुर, सखावत जो सरमोड़ ऐं मां प्रतापी राजा थी गुज़रियो आहे। तंहिं हिकु ॾींहुं वेठे वीचार कयो त मूं अहिड़ो कहिड़ो पुञु कयो आहे जो मां अहिड़ो धर्म महात्मा ऐं प्रतापी राजा थियो आहियां। उन ॻाल्हि जे फ़ैसिले लाइ राजा वॾा वॾा जोशी ऐं महात्मा विद्वान पंडित तमामु परे परे जा कठा कया ऐं उन्हनि खे चयाईं त मूंखे इहो ॿुधायो वञे त मूं अहिड़ो कहिड़ो शुभ कमु कयो आहे जंहिं करे आऊं अहिड़ो पराक्रमी राजा थियो आहियां। 8 ॾींहंनि अंदरि उन ई ॻाल्हि जो फ़ैसिलो करे ॾियो, न त ॿिए सूरत में आउं सभिनी खे सज़ा ॾेई वेंदी। ब्राह्मणनि घणी ई कोशिशि कई पर हिन सवाल जो जवाबु ॾेई न सघिया। आख़िर राजा जी पर्वत ब्राह्मण जी धीअ पंहिंजे पिता श्री खे दुखी ॾिसी चयो त जेकॾहिं राजा अकेलो मूं वटि अचे त मां हिन जे सवाल जो जवाबु ॾेई सघां थी। जॾहिं राजा खे उन ई ॻाल्हि जी ख़बर पई तॾहिं अकेलो उन ई ब्राह्मण जी धीअ वटि आयो ऐं सवालु कयईं। तंहिं ते ब्राह्मण जी धीअ चयसि, आऊं तुंहिंजे पूरब जनम जी सारी हक़ीक़त ॼाणां थी। तोखे पहिरीं पकी तरह हाज़िरी थिए, तंहिं लाइ हिकिड़ी महात्मा वटि मोकिलियां थी। तूं उते वञ। हितां फलाणी तरफ़ 10 किलोमीटर हलियो वञ। उते हिकु महात्मा मिलंदो जंहिंजी निशानी आहे उहा मां तोखे ॿुधायां थी, जो हू अन्न कोन खाईंदो आहे, रुगो कोयला खाईंदो आहे, अंगार खाईंदो आहे। उन खे मुंहिंजो नमस्कार चइजो ऐं सारी हक़ीक़त पुछिजो त उहो तव्हांखे ॿुधाईंदो। राजा ब्राह्मण जी कन्या जो वचन मञी उन ई तरफ़ हलियो ऐं वञी उन ई महात्मा जो दर्शन कयईं, जंहिंजो वॾियूं वॾियूं जटाऊं हुयूं ऐं ॿरंदड़ कोयला पे खाधाईं। राजा महात्मा खे नमस्कार कयो। उन ब्राह्मण कन्या जे पारां उहो हुनजो नालो वठी नमस्कार कयईं ऐं मथियों सवाल पुछियाईं। उन महात्मा उहो जवाबु ॾिनो त मां तुंहिंजे अॻे जनम जी समूरी हक़ीक़त ॼाणां थी। इन धीअ वांगुरु ई जवाबु ॾिनई त आऊं बि तुंहिंजी समूरी पूरब जनम जी कथा आहे, मूंखे ख़बर आहे तूं छा कयो, हिस्ट्री पूरी तोखे ख़बर आहे तुंहिंजी। उन जी निशानी तोखे ॾियां थो। पहिरीं तूं मुंहिंजी, पर सभिनी खां पहिरीं तोखे पकी हाज़िरी थिए, तंहिं लाइ हिकिड़े ॿिए महात्मा वटि मोकिलियां थो। उहो तोखे समूरी हक़ीक़त ॿुधाईंदो। उन जी निशानी तोखे ॾियां थो। तूं उन वटि वञ। हू खाक खाईंदो आहे, सिर्फ़ु अन्न कोन वापराईंदो आहे। उन खे मुंहिंजो नमस्कार चइजां। उहो सभु कुझु हाल हवाल ॿुधाईंदो। उहो ॿुधी राजा उन ई महात्मा वटि वियो। उते ॾिसे त बराबरि महात्मा खाक पियो खाए। राजा उन खां वञी साॻियो सवाल कयईं ऐं चयाईं त कोयला खाइण वारे महात्मा तोखे प्रणाम ॾिनाई मोकिलियो आहे ऐं चयाईं त मूंखे उन ई महात्मा मोकिलियो आहे। तंहिं चयसि त आऊं तुंहिंजे पूरब जनम जी हर ॻाल्हि खां वाक़ुफ़ु आहियां, पर तोखे अञा बि वधीक ॼाण मिले, तंहिं लाइ हितां खां 10 किलोमीटर परे हिकु शहर में उते वञो, जिते जे राजा खे हींअर ताज़ो पुटु ॼाओ आहे। उहो माता जो थण नथो धाए ऐं न को खीर थो पीए। जेकॾहिं तव्हां हुनखे खीर पीआरींदा त पी वेंदो ऐं पोइ हुन मासूम बालक खे समूरो पंहिंजो हाल पुछिजो त बराबरि ॿुधाईंदो। उहो ॿुधी राजा हुन महात्मा
जे चवण मूजिबि उन शहर में वियो ऐं उन राजा खे ॿियो को बि औलाद न हुओ, फ़क़ति हिकिड़ो ई पुटु ॼाओ हुओ, सो बि न माता जो थण दाए न ॿियो खीरु पीए। आख़िरकार राजा वीर विक्रमाजीत उन ई शहर में वियो ऐं शहर में जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधाई त बालक बराबरि खीरु न थो वरिताए, तॾहिं राजा विक्रमाजीत उन राजा जे वज़ीरनि सां हक़ीक़त कई त आऊं उन ॿार खे खीरु पीआरे सघां थो। अगरि हिन कथा जो अव्हांखे पहिरियों भाॻ वणियो आहे त हीअ कथा पंहिंजनि सां शेयर कयो ऐं ॿिए भाॻ जो बि लाभ वठो, उहो ॿुधो जेको तव्हांखे सुभाणे जे ॾींहुं हासिलु थींदो। तो जय सिया राम।